नादरीन सोबोदेरो का खबर शामिल कयूं पिया। ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ सोबोदेरो जे रहवासी ख़ालिद सुमरो सेप्को जे अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त मां हिकु मज़दूर ड्रखण आहियां, काठ जो कमु कंदो आहियां, मुंहिंजे घर जो गुज़र सफ़र सिर्फ़ उन ते आहे। हुन सेप्को अमलदारनि ते इल्ज़ाम हणंदे चयो त सोबोदेरो जो लाइन सुपरीडेंट मोहम्मद करीम हिंगोरो कुझु ॾींहं पहिरियां मूं वटि आयो ऐं चयाईं त झंडीअ तां लथल हिकु खट टेबुल कुर्सियुनि जो सेट ठाहे ॾियो। मूं हुनखे सामान जी टोटल रक़म ॿुधाई, जेका ॾियण खां हुन इनकार कयो ऐं चयाईं त मूंखे फ्री में ठाहे ॾियो। जंहिं ते मां हुनखे जवाबु ॾिनो। लाइन सुपरीडेंट मोहम्मद करीम हिंगोरो कावड़ में अची मूंखे धमकियूं ॾिनियूं ऐं चयाईं त अॼु खां पोइ तूं कीअं थो बिजली हलाईं। अॼु मां पंहिंजे दुकान ते कमु करे रहियो हुउसि त लाइन सुपरीडेंट मोहम्मद करीम हिंगोरो अची मीटर मां हलंदड़ बिजली कटी ऐं मुंहिंजी बिजली जी तार, बोर्ड ऐं मोटर ज़बरदस्ती खणी वियो आहे। मुंहिंजे मना करण ते मूंखे मारकुट करे तशदुद कयो। हुन सेप्को जे आला अमलदारनि खे ऐं आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त हुन करप्ट लाइन सुपरीडेंट ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे मुंहिंजो सामान मूंखे वापसि करायो वञे ऐं मूं मज़दूर ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। बाबा लाइन सुपरीडेंट आहे करीम हिंगोरो, जेको इलाही ॾींहंनि खां मूंखे ब्लैकमेल कंदो रहे थो, मुसलसल मूंखे टार्चर कंदो रहे थो। हींअर बि आयो दुकान में, मुंहिंजी लाइट मीटर मां लॻल आहे, भली हिन जी जांचा कई वञे। मीटर मां लॻल आहे त बि मूंखे ब्लैकमेल करे वायरूं खणणु, मोटरूं खणणु, वायर बि खणी वियो आहे। हींअर तव्हां भली जांचा करायो त मुंहिंजी वायर मीटर मां लॻल आहे। उन सामान चयो मूंखे ठाहे ॾियो, उहो सामान पर मां न ठाहियो आहे। उन